सिंध हाई कोर्ट अल रहमान सोसाइटी सेक्टर 48F कोरंगी मां कब्ज़ो ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन जो दायरो वधाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट में अल रहमान सोसाइटी सेक्टर 48F कोरंगी में कब्ज़े वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत केडीए इख्तियारनि खे ऑपरेशन वधाइण जो हुकुम ॾिनो। अदालत पारां SSP कोरंगी खे सिक्योरिटी फराहम करण जो बि हुकुम ॾिनो आहे। अदालत पारां हुकुम ॾिनो वियो आहे त ऑपरेशन दौरान केडीए अमलदारनि खे सिक्योरिटी फराहम कई वञे। ॿुधणीअ दौरान वकील जो चवणु हो त 70 जे ॾहाके में ओभर पाकिस्तान मां आयल माण्हू कोरंगी में आबाद थिया। हुन चयो त रिहतूं अदा करण बावजूद 599 शहरनि खे कब्ज़ो नाहे ॾिनो वियो। ब्रेकिंग न्यूज़ समाज से शेयर कई पिया। सिंध हाई कोर्ट अल रहमान सोसाइटी सेक्टर 48F कोरंगी मां कब्ज़ो ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन जो दायरो वधाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट में अल रहमान सोसाइटी सेक्टर 48F कोरंगी में कब्ज़े वारे केस जी ॿुधणी थी। अदालत केडीए इख्तियारनि खे ऑपरेशन वधाइण जो हुकुम ॾिनो। अदालत पारां SSP कोरंगी खे सिक्योरिटी फराहम करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत पारां हुकुम ॾिनो वियो आहे त ऑपरेशन दौरान केडीए अमलदारनि खे सिक्योरिटी फराहम कई वञे। ॿुधणीअ दौरान वकील जो चवणु हो त 70 जे ॾहाके में ओभर पाकिस्तान मां आयल माण्हू कोरंगी में आबाद थिया हुआ। हुन चयो त रिहतूं अदा करण बावजूद 599 शहरनि खे कब्ज़ो नाहे ॾिनो वियो। कराची मां तफ़सील मालूम कंदासीं इसहाक सरकी खां। जी इसहाक, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट में अल रहमान सोसाइटी जेको 48 ब्लॉक कोरंगी कब्ज़े ख़त्म कराइण जो केस आहे, जंहिंमें सिंध हाई कोर्ट पारां कब्ज़े ख़त्म कराइण जे हवाले सां वॾो हुकुम जारी करे छॾियो आहे, जंहिंमें अदालत पारां केडीए खे जेको ऑपरेशन वधाइण जी हिदायत करे छॾी आहे, जॾहिं त इन हवाले सां SSP कोरंगी खे सिक्योरिटी फराहम करण जी बि हिदायत कई वई आहे। जॾहिं त ऑपरेशन जे दौरान केडीए जे हवाले सां जेकी पुलिस फोर्स आहे उहा केडीए खे फराहम कई वञे, इहो अदालत जो चवणु आहे। जॾहिं त जेके माण्हू आहिनि मचलियल उहे जेको आहे केडीए जे मथां पथराव कंदा आहिनि, इहो केडीए जे डायरेक्टर अदालत खे ॿुधायो आहे। जॾहिं त जेके कोरंगी में प्लाट आहिनि उहे कब्ज़ा थी चुका आहिनि, इहो हनीफ़ कश्मीरी जो चवणु आहे। जॾहिं त जेके कब्ज़े थियल प्लाट आहिनि उहे असल मालिकनि जा आहिनि। तकलीफ़न ॿुधायो पियो त 599 जेके शहरी आहिनि उन्हनि जेको आहे प्लाटनि ते कब्ज़ो कयो वियो आहे, जिन्हनि खे अॼु ॾींहुं ताईं प्लाट न आहिनि ॾिना हुया। जॾहिं त मुख़्तलिफ़ जेके लैंड ग्रेबर माफ़ियूं आहिनि उन्हनि इन प्लाटनि ते कब्ज़ो कयो आहे, इहो वकील जो चवणु आहे अदालत खे। जॾहिं त जेके केडीए जो डायरेक्टर आहे उनजो चवणु आहे त असां वटि पुलिस फोर्स न आहे, जंहिंजे करे असांखे जेको आहे खतरे जो जेको खतरो आहे, जंहिंमें ॿुधायो वियो आहे त ऑपरेशन जे दौरान अमन अमान जी सूरत हाल आहे जेकी उहा ख़राब थी सघे थी, इहो केडीए जे डायरेक्टर अदालत खे ॿुधायो आहे। जॾहिं त अदालत पारां जेको आहे केडीए खे हिदायत कई वई आहे त ऑपरेशन जो जेको दाइरो आहे उहो वधायो वञे। SSP कोरंगी खे केडीए खे फुल प्रूफ जेकी सिक्योरिटी आहे उहा बि फराहम कराइण जी हिदायत कई वई आहे। ऐं अदालत पारां इहो चयो वियो आहे त जेके बि माण्हू आहिनि जिन्हनि जा जाइज़ प्लाट आहिनि उन्हनि खे इहा ज़मीन हवाले कई वञे। जी महिरबानी साग तफ़सील ॾियण जे लाइ।